अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि ईदगाह मोहल्ले में नालियूं न हुजण सबबि रवासियुनि जो जीअं जंजाल मलेरिया वबा पखिड़िजण लॻी। कंदकोट जे ईदगाह मोहल्ले जा रवासी सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि, जिते नालियूं न हुजण सबबि गंदगी जा ढेर पिया आहिनि ऐं निकासियाब जो को बि बंदोबस्तु मौजूदु न आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त रोड रस्तो बि मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे, जंहिं करे औरतूं ॿार ऐं बीमारियुनि खे आमदोरफ़्त में सख़्तु तकलीफ़ पेश अची रही आहे। गंद किचिरो ऐं बीहंदड़ पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार हद खां वधी वियो आहे, जंहिं नतीजे मलेरिया, डायरिया, चिकनगुनिया ऐं ॿियूं बीमारियुनि जी वबा इलाइक़े में पखिड़िजी वई आहे। रवासियुनि जो चवणु आहे त कंदकोट इंतिज़ामिया जी दावा ऐं ऐलाननि बावजूदि ईदगाह मोहल्ले में अञा ताईं स्प्रे न कयो वियो आहे, न ई सफ़ाई जो को बंदोबस्तु कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि आला इख़्तियारियुनि ख़ासि तौर ते डिप्टी कमिश्नर, एडमिनिस्ट्रेटर, म्यूनिसिपल कमेटी ऐं सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नालियूं तामील कराए सफ़ाई ऐं मच्छरमारी स्प्रे जो बंदोबस्तु कयो वञे, जीअं इलाइक़े वासियुनि बीमारियुनि खां बची सघनि।